बालो छा थई नवाब कम केड़ो कंदो ही बालो है उथड़े बाप चवा तो सवेल काटी धप खायो थी वञई सरदार या तो डिठल वाठल दी लगे। हाँ सरदार बुद्धल बुद्धल दी लगे। बुद्धल बुद्धल ना सूंघेला ओ इहो सरदार या मुंजी मेहरबानी है बाप चवा त या धप सुञातल थी लगे जंगाणा जी सरदार इनखे पेन पनो जीस अक्षर बता जी अल पेन पनो खणी रे बरो पेन पर खड़िया होजरा वाले के हे न पनवाने दे। अरे बरू निभागा ता मामा फथो छोआ अरे न अंधे के केड़ी खबर है सरदार मोट आ है पेन पनो अच्छे वच वाला हेडे मरुड़े हेडे मरु अलाड़े अरे सरदार के वालो तो चिढ़ायो था सरदार बुधा केड़ो सो लिखा अरे जाटी मुहा सोतो नाहे लिखणो पांचे माइटन ने खत लिख पर सरदार चिढ़ाई थो न सरदार बुधा लिखणो छा है जेको मां चवाए उहो लिख पर सरदार लिख हाँ लिख अरे यो न लिख अरे यो न लिख अरे वरी चिढ़ाई थो अरे हाणे जे मुंहिंजी मर्ज़ीअ खां बग़ैर थोरड़ी बि पेन चोरी थई न त बंदूक तूं वारी हणंदो साए सरदार पेन न चोरी दुस त लिख दुस केड़ा लिखड़े तवा त चयो त पेन के न चोर अरे हाणे बस चयो मैं लिख त बस लिख चवां थो सरदार लिख रहा लिख मुखे रमो जो टोलो अणजान चाहते अगवा करे खणी आयो है आई मुखे आजाद कराने लाए 1000 रुपया नकद सरदार वादा 2000 रुपया नकद सरदार इन पैसन मां मुझे कीरे कोनी दो पो 3000 रुपया सरदार मुझे लग अरे बस लिख 7000 रुपया कर कारो मुंह मार पवे खुदा जी न बाते के सफा थकाए थो विझे चौथो खिलीड़े सरदार 7000 किथा मुझा घर वाला तो 500 भी कोनी दबा अरे चंट्रा जेडी मल वधाया पियो ओडी मल कारो मुंह पियो थे भला लिख 4 गुलन वारियूं दबकियूं 4 गुलन वारी दबकियूं अयुन में टे सच्चे घी सां मखियल पराठा हुजनि पराठा धिंगाणा तू छा खाईंदे सरदार मां दाल खाई दाल मां बि चवां त हिन दाल ते तो मिसकालूं रुगो जी शरबत जी सरदार तू छा खाईंदे सरदार मुझे लाई खीर गोठ वारा कल्ह बि तव्हां ॾई आहिनि गोठ जी हिकु बि बकरी कान छॾी अथई सभु ॾोही खीर खणी थो अची अरे ओ सोचरा तू छा खाईंदे सरदार मुझे ला पटाटा चईस बा थलो त मूं वांगुरु थी कोन थो सरदार भला यो चश्मो घुराए ॾे मूंखे चश्मो तोखे कोन पवंदो तुंहिंजे लाइ घणो मंझी था घुरायूं सरदार घड़ी कोन सघंदुसि अरे बरियल तू छा खाईंदे सरदार मुझे लग थूरियूं
आप चवा हक ते तुंहिंजी ज़ुबान कान थी वरे गो गिगरियूं तूरी तो खाई आई लिख मुझे ला गोश्त वठिया सो बस घर का साईगा सरदार यो छा यो गोश्त लिखबो कीअं अरे चंटा सब भाजियूं लिखी वे यो गोश्त लिखण कोन तो अचे लिख जीम ज़बर अचे काफ ज़बर क कर कारो मुंह सरदार यो गोश्त तो कोन थियो मन मां गलत हाँ अरे सोचरा वठे न खा पेन पनो ऐं मोकिलणे माइटनि ॾे तकड़ो